नाज़रीन, प्रोग्राम नेट छा कजे में असां जो रवायती तौर पे काफ़ी कोशिश कंदा आहियूं त समाजी मसइलनि खे फोकस कयूं, जंहिंमें तालीम, सिहत ऐं ॿिया मसइला शामिल हुजनि। ऐं इहा बि कोशिश कंदा आहियूं त हिन प्रोग्राम में असां सिंध जे अहिड़नि बाशूर फ़र्दनि खे हिन प्लेटफॉर्म ते आणियूं, जंहिंमें असां हिकु जाम गुफ़्तगू करे माण्हुनि जे मसइलनि जी न सिर्फ़ु निशानदेही कयूं, पर असां इहो हल बि कढूं त आख़िरकार उन मसइलनि खे हल करण लाइ छा कजे। तंहिंजे करे हिन प्रोग्राम जो असां नालो बि इहो ई रखियो आहे त नेठ छा कजे। अॼु जे प्रोग्राम में असां ज़ाहिर आहे हींअर तालीम जी सूरत हाल काफ़ी क्रिटिकल आहे सॼी सिंध में, ऐं इम्तिहाननि जी बि मौसम हलंदड़ आहे। तंहिं करे असां इहो सम्झोसीं त असां उन सॼे सिस्टम ते हिकिड़ी ॻोढ़ी गुफ़्तगू कयूं ऐं सोच वीचार करे असां इन नतीजे ते पहुचूं त तालीमी सिस्टम खे कीअं बहितर कजे, ऐं हिन सॼे सिनारियो खे सम्झण जी बि कोशिशि कयूं, ऐं गॾोगॾु असांखे अहिड़ा ख़ासि नतीजा कढूं जंहिंसां असां अॻिते हली माण्हुनि खे या पब्लिक खे इहो ॿुधाए सघूं त नेठ छा कजे तालीमी सूरत हाल खे बहितर करण लाइ। इम्तिहान जी मौसम जे मुनासिबत सां, इम्तिहाननि जे टाइम जे मुनासिबत सां असां अॼु उन सिलसिले ते ॻाल्हि ॿोल रखंदासीं। असांजे प्रोग्राम जो मौज़ू आहे त आख़िरकार इम्तिहानी निज़ाम खे कीअं बहितर बणाइजे ऐं हिन कापी कल्चर या ॿिए सॼी जेका इम्तिहान जे अंदरि जेका ख़ामियूं आहिनि उन्हनि खे कीअं बहितर बणाइजे। उन सिलसिले में अॼु असां सां हिकु काफ़ी बहितर आइडियल उस्ताद असां सां गॾु वेठल आहिनि, पाण लेखक बि आहिनि, साईं स्पेशली मीरपुर ख़ासि खां तशरीफ़ फरमा थिया आहिनि, साईं हसीब कानियूं साहिब। साईं, तव्हांखे प्रोग्राम में असां वेलकम कयूं था। महिरबानी साईं। ॾिसो, सूरत हाल ॾाढी क्रिटिकल आहे, उहा असांजे सभिनी जे साम्हूं आहे, ऐं मुख़्तलिफ़ फॉर्मनि ते तनक़ीदूं थींदियूं रहियूं आहिनि। असां ख़ासि तौर ते तव्हां खां अॼु इहो सम्झणु चाहींदासीं त आख़िरकार हिन सॼी सूरत हाल खे असां कीअं पिया ॾिसूं, मतिलबु छा थी रहियो आहे, शयूं सम्झ में न पियूं अचनि त हिकिड़ियूं दावाऊं थियनि पियूं त असां हीअ शइ रोकण में कामयाबु आहियूं। इम्तिहान जी मौसम जीअं शुरू थिए थी तीअं हिकिड़ी ख़ासि धुर जेका आहे उहा तयारु थियो थी वञे ऐं सॼे हिकिड़े सिस्टम खे हाइजेक कयो पियो वञे, जेका सूरत हाल नज़र अचे पई। त तव्हां हिनखे कीअं था सम्झो? तव्हांजी महिरबानी। असल में जेको मरी साहब तव्हां जेको सुवालु कयो आहे न, उन में जेकॾहिं असां पंहिंजे समाज खे ॾिसूं त हक़ीक़त में जेके शयूं असांखे ॿुधायूं थियूं वञनि ऐं जेके नज़र थियूं अचनि उन्हनि में वॾो तज़ाद आहे। ऐं साॻियो ई हाल असांजे एजुकेशन डिपार्टमेंट जो बि आहे त सॼो साल का अहिड़ी का ॻाल्हि न हूंदी आहे तक़रीबन, ऐं जॾहिं इम्तिहान ई मथां अचनि था त हफ़्तो खनि अॻु में वावेला शुरू थी वेंदी आहे त हीअं थींदो या हूअं थी वेंदो। ऐं पोइ तव्हांखे ख़बर आहे त जेको तकिड़ो कमु हूंदो आहे उन जा नतीजा बि उहे न हासिलु थी सघंदा आहिनि जेके मतिलबु असांखे घुर्बल हूंदा आहिनि। सो हिन भेरे बि ईअं ई थियो, हर भेरे जीअं। ऐं ऐलान त वॾा थिया हुआ, जीअं शुरू में ईअं थियो त बाबा हाणे इम्तिहान जेके आहिनि से असां वठराईंदासीं, हिननि में टेंट्स हूंदा, खुलिया मैदान हूंदा उन्हनि में। पर वरी आइन मौक़े ते जेके आहिनि से उहे ॻाल्हियूं सभु ख़तमु थी वियूं ऐं चयो वियो त न उते ई जेके आहिनि से थींदा। ऐं जेकॾहिं ॾिठो वञे त हक़ीक़त में ॾिसो, जेकॾहिं गवर्नमेंट चाहे ऐं जेकॾहिं करण जी नियत हुजे त उहे जेको कापी कल्चर आहे या इम्तिहान में जेके मसइला आहिनि उहे छा टेंट में ॿारनि खे वेहारण सां हल थींदा, या छा उहे जेके आहिनि से खुले मैदान में छा कापी ख़तमु थी वेंदी। त मक़सदु ईअं न आहे। इम्तिहान जो हिकिड़ो तरीक़ेकार आहे, हिकिड़ो इम्तिहान जो एग्ज़ामिनेशन हॉल थींदो आहे, उन में ई थियणु घुरिजे। ऐं जेकॾहिं हुकूमत चाहे ऐं वस वारा इदारा जेकॾहिं चाहिनि त उते ई कापी ख़तमु थी सघे थी। हिन ई समाज में न ॾिसो, असां वटि कई ग़ैर जानिबदार इदारा बि आहिनि, मुख़्तलिफ़ टेस्टिंग सर्विसिस आहिनि, उन्हनि जा बि इम्तिहान थींदा आहिनि न, त उहे कहिड़ा उहे खुलियल मैदान में लाज़मी त कोन थींदा आहिनि, पर उहे बि एग्ज़ामिनेशन हॉल में थींदा आहिनि ऐं उते मतिलबु कापी हरूभरू कोन थींदी आहे तक़रीबन। त इन नमूने सां असल में ॻाल्हि हीअ आहे त चयो कुझु वेंदो आहे ऐं कयो कुझु वेंदो आहे। त असल असांजो मसइलो आहे हिते त असां चवंदासीं जॾहिं वक़्तु ईंदो असां चवंदासीं, ऐं पर जेका हिकिड़ो स्टेटस को आहे असांजे समाज में जुड़ियल आहे हिकिड़े ॻोठ जे वॾेरे खां वेंदे ऐं असेंबलीअ जे मेंबर ताईं, उहो स्टेटस को टुटे नथो। ऐं उनखे टोड़ण जे लाइ जेसि ताईं अमली कोशिशि न कई वेंदी त इहे जेके ॻाल्हियूं आहिनि
इहे ईअं सम्झो त इहे जीअं बरसाति में पाणीअ जे मथां जेके बोड़िया थींदा आहिनि इन्हनि वांगुरु ई आहिनि, उन्हनि जी ॼमार ॾाढी घटि आहे। सही। इहे ॻाल्हियूं त थींदियूं त असां हीअं करे छॾींदासीं हूअं करे छॾींदासीं, पर तव्हां ॾिसो त उनजो जेको आउटपुट आहे उहो नथो मिले ऐं मिलंदो बि कोन, ॻाल्हियुनि सां न मिलंदो न। त शयुनि खे हक़ीक़ी तौर ते जेकॾहिं का गाॾी ख़राबु आहे त उनजे ॿाहिरियां रंग रोगन करण सां कुझु कोन थींदो, जिते ख़राबी आहे उते दुरुस्त करण सां ई उहा हिकिड़ी कारगर थींदी। त इहो मतिलबु ॻाल्हियुनि में अमलनि में तज़ाद जो ई इहो नतीजो आहे, वॾो फ़र्क़ु आहे। अच्छा साईं, तव्हां पाण एज़ ए उस्ताद आहियो, ज़ाहिर आहे हिकिड़े इदारे खे रिप्रेज़ेंट कयो था ऐं तव्हांजो हिकिड़ो प्रैक्टिकल बि कमु आहे, असां ॾिठो आहे काफ़ी जायुनि ते। असां तव्हांखे इहो सम्झणु चाहींदासीं त हिकिड़े उस्ताद जो कहिड़ो किरदारु थी सघे थो, घटि में घटि कापी कल्चर जे लाइ हू मतिलबु उनजे पारां खे तजवीज़ूं अचणु खपनि या अमली तरह सां हू कहिड़ो किरदारु अदा करे सघे थो? सर असल में जेकॾहिं ॻाल्हि कजे उस्ताद जी त मुंहिंजी नज़र में त उस्ताद जी डेफिनेशन ॿिन्ही मुख़्तलिफ़ आहे। ऐं जेको आहे सो कंहिं बि समाज में उस्ताद खे ई हिकिड़ो मतिलबु उनजो हक़ीक़ी अॻवान सम्झां थो ऐं तालीम खे ई हिकिड़ो दुरुस्त इनकलाब जो फितरी गस सम्झां थो। बिल्कुलु। ऐं आउं सम्झां थो त हिकिड़ो जेको उस्ताद आहे हिकिड़े क्लासरूम में बि या स्कूल में बि हू पंहिंजे इदारे खे सिर्फ़ु हिकिड़ो जस्ट इदारो न सम्झे या शागिर्दनि खे सिर्फ़ु शागिर्द न सम्झे, हू त सम्झे त आउं हिकिड़ो सिपा सालार आहियां, हीअ जेके बेंचनि ते वेठा आहिनि कुर्सियुनि ते वेठा आहिनि मुंहिंजे साम्हूं, हीअ मुंहिंजो लश्कर आहे। हिकिड़े उस्ताद जो इहो विज़न हुजणु घुरिजे त बाबा सिर्फ़ु स्कूल न हीअ ॿार न, पर हीअ ॿार जंहिं घर मां अचनि था मूंखे उन घर खे तब्दील करिणो आहे। त हू जेकॾहिं हिकिड़ो उस्ताद हक़ीक़ी माना में इहो सम्झंदो त हीअ मतिलबु आउं हिकिड़ो लीडर आहियां ऐं हीअ मुंहिंजा लश्कर आहे, त ऐं आउं ईअं सम्झां थो त जेके शागिर्द हूंदा आहिनि कंहिं बि पार्टीअ जे कारकुन खां वधीक शागिर्द जेके आहिनि से पंहिंजे उस्ताद सां सचा हूंदा आहिनि। बिल्कुलु। त मक़सदु उस्ताद जेको हिकिड़ो हक़ीक़ी हूंदो आहे उन खे उहे जेके शागिर्द आहिनि उन्हनि खे तब्दीलीअ जो एजेंट बणाइणु घुरिजे। उहे ई त एसेट्स हूंदा आहिनि, उनखे समाज में फैलाए छॾे। हू इहे सम्झे। हिते आउं तव्हांजी ॻाल्हि खे कटींदुसि, माना अहिड़ो उस्ताद कीअं पैदा थिए समाज में जेको लीडर वारो किरदारु अदा करे, जेको मतिलबु तव्हां चओ था त उहो हक़ीक़ी अॻवान हिकिड़ो उस्ताद आहे सोसाइटी जो, अहिड़ो उस्ताद कीअं पैदा थिए? मतिलबु उस्ताद खे भर्ती करे छॾण मां छा उहो उस्ताद अहिड़ो पैदा थींदो या उनजा के ॿिया पैरामीटर्स आहिनि? ॾिसो आउं ईअं सम्झां थो त असां जेकॾहिं कंहिंखे का सिंपल टेस्ट वठी ऐं उनखे डिग्रियुनि जे बुनियाद ते असां हिकिड़ो ऑर्डर ॾेई था छॾियूं ऐं उन ते छाप लॻाए था छॾियूं हीउ उस्ताद आहे, त उस्ताद असांखे इहे ऑर्डर या डिग्रियूं नथियूं बनाइनि। उस्ताद तव्हांखे बणाइनि था तव्हांजा शागिर्द। जॾहिं शागिर्दनि वटि वञो था उते ई हर नेचुरली माण्हू फील कंदो आहे त हाणे आउं उस्ताद आहियां, ऑर्डर मिलण सां उहो उस्ताद न थींदो आहे। हा, बाक़ी एतिरो आहे जेकॾहिं असांजो समाज बाशऊर हुजे ऐं जेके इदारा काफ़ी आहिनि जीअं टीचर्स रिसोर्स सेंटर्स आहिनि या ॿिया काफ़ी अहिड़ा इदारा आहिनि जेके टीचर्स जी सिख्या कनि था, त हाणे दौर जदीद आहे, जेकॾहिं उहे फ़ाल कया वञनि त यकीनन जेको आहे सो असां अहिड़े उस्ताद खे मतिलबु पैदा करे सघूं था। पर असां वटि हू चवंदा आहिनि न हिकिड़ो हूंदो आहे मेड टीचर, ॿियो हूंदो आहे बॉर्न टीचर। त बॉर्न टीचर त ज़ाहिर आहे हुनजी त ॻाल्हि न आहे, बाक़ी मेड टीचर बि करे सघूं था असां, मतिलबु स्किल्स खे डेवलप करे सघूं था। इन्हनि जेके रिसोर्स सेंटर्स आहिनि उन्हनि खे जेकॾहिं असां मतिलबु बहितर बणायूं त, पर तक़रीबन सिंध जे हर ज़िले में रिसोर्स सेंटर्स आहिनि, पर तव्हां उते हली ॾिसंदव त उन्हनि में जेके गाॾियूं आहिनि उन्हनि में उहो केतिरे ई अरसे खां उन्हनि जे टायरनि में हवा ई कोन्हे का, ऐं उते काफ़ी अहिड़ो मवाद आहे। मतिलबु जेके सेंटर्स आहिनि उहे ख़ुदि पैरालाइज़ आहिनि, उहे मतिलबु उन्हनि खां पाण का तवक़ा नथा करे सघूं। पहिरीं उन्हनि खे डेवलप कजे, उन्हनि खे मतबरो कजे त पोइ वरी उन्हनि मां का ट्रेनिंग ॾिसो न। हिते वरी हिकिड़ो ॿियो सुवालु पैदा थिए थो, तव्हां चओ था त तव्हांजो इहो ख़्यालु आहे त उस्ताद खे ट्रेंड कजे। पाण थोरो माज़ी ॾांहुं जेकॾहिं वञूं था त अॼु खां 40 या 30 साल अॻु में 70 जे ॾहाके खां वठी या 80 खां वठी 90s ताईं, त उन ज़माने में त कोई अहिड़ा रिसोर्स सेंटर बि कोन हुआ ऐं अहिड़ी का टेक्नोलॉजी बि कोन हुई, ऐं उन टाइम जा उस्ताद तव्हांखे डेडिकेटेड मिलंदा। उन टाइम जे उस्तादनि जो तव्हांखे अञा जेकॾहिं उनजो कंहिंजो नालो त असां आऊं खणा त जेकॾहिं मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर शायदि बदीन साइड जो को उस्ताद हो, उन जा बैत बि तव्हांखे किताबनि में मिलंदा। त
उहो हिकिड़े आइडियल उस्ताद हुआ उन ज़माने जा। त छा ही हिकिड़ो मतिलबु हिकिड़ी कन्फ्यूजन कान्हे त मतिलबु जेकॾहिं उन ज़माने जा उस्ताद आइडियल हुआ त उहो बग़ैर के हिन सपोर्ट जे हुआ, अॼु जा उस्ताद वरी सपोर्ट जी डिमांड कनि था त उन्हनि खे या हिकिड़ी तजवीज़ पाण मोकिलियूं पिया त उन्हनि खे तयारु कजे, त माना छो मना कजे? हा, असल में तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे। हाणे उहो जेको तव्हां जंहिं दौर जी ॻाल्हि करियो था न, तॾहिं जेके ट्रेनिंग्स बि थोरियूं घणियूं थींदियूं हुयूं त उन्हनि में बि गवर्नमेंट जे तरफ़ खां उस्ताद खे हिकिड़ो रोल मिलंदो हो त ही लठ आहे बाबा खणी वञो ऐं पनिश बि करे सघो था, ठीकु आहे न। पर हाणे उन दौर में ऐं वालदेन बि वॾी ॻाल्हि अहिड़ा हूंदा हुआ जेके चवंदा हुआ त बाबा मुंहिंजे ॿार जी खल ई लाहे छॾ भली, पर असांखे उहे केसिस माज़ी में हरूभरू ईअं नथा मिलनि। ऐं उहो जेको आहे सो उस्ताद वाक़ई डेडिकेटेड हो, छाकाणि जो उते जो एजुकेशन सिस्टम बि त अहिड़ो हो न, तोड़े जो उते फाइनल पास जेको आहे सो उस्ताद थी वेंदो हो भर्ती, त उहो फाइनल पास बि उहो वाक़ई फाइनल पास हूंदो हो, असां वांगुरु ईअं न हूंदो हो। ऐं हाणे जेको आहे, ऐं उहे जेके बि उस्ताद हुआ उहे सभई हिकिड़ी कैटेगरी में हूंदा हुआ। असां वटि ईअं कोन्हे त हिकिड़ा जेके आहिनि से मतिलबु अची विया टेस्ट पास, वरी ॿिया अची विया जेके आहिनि से कंहिं पीर मीर जा माण्हू अची विया, गवर्नमेंट जा माण्हू अची विया, त ही जॾहिं अछाकारा मिलनि था त तव्हांखे ख़बर आहे त उन मां पोइ जेको मुरबो ठहे थो उन जा इहे ई नतीजा हूंदा। सही, ज़ाहिर आहे उहो हायरिंग प्रोसेस जेकॾहिं उहा ट्रांसपेरेंट न हूंदी या उन जी का को अहिड़ो मैकेनिज़म न हूंदो जंहिंसां को फिल्टर थी माण्हू अॻियां अचे त उन जा नतीजा अहिड़ा ई निकिरणा आहिनि। हिते असां पाण ब्रेक वठंदासीं, नाज़रीन ब्रेक वठंदासीं, पर ब्रेक खां पोइ जेका आहे असां मौज़ू खणंदासीं त ही सॼो सिस्टम कॾहिं खां शुरू थियो, हिन जो को माज़ी जो को तसलसल आहे त उहो असां खां सम्झण जी कोशिशि कंदासीं। ब्रेक खां पोइ मिलूं था, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम नेट छा कजे में ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां सां गॾु आहिनि तइलीमदान ऐं लेखक साईं हसीब कानियूं साहिबु। प्रोग्राम जे अॻे हिसे में असां इहो डिस्कस कंदासीं, साईं तव्हां खां इहो सम्झणु चाहींदासीं त हीअ जेको कापी कल्चर जी हिकिड़ी हचा शुरू थी आहे या तइलीमी इदारनि में जेका माफ़िया हिकिड़ी अची वई आहे, इहो असांखे जी हिस्ट्री थोरी ॿुधाईंदा त हीअ कॾहिं खां हीअ शयूं आयूं आहिनि तइलीमी इदारनि में, ख़ासि तौर ते सिंध अंदरि? असल में हिकिड़ो थोरो तव्हांखे बैकग्राउंड ॿुधायां त असल में छा थींदो आहे, जो हिकिड़ो कुदरत जो दस्तूर आहे, ठीकु आहे, त जेका चङाई हूंदी आहे उनखे हिकिड़े प्लानिंग सां, मुहिम सां, हिकिड़े हिसाब किताब सां, वॾी जदोजहद सां उनखे हिकिड़ो अॻिते आंदो वेंदो आहे, उनखे फैलायो वेंदो आहे। उनजे लाइ हिकिड़ी वॾी कोशिशि जी मतिलबु जफ़ाकशी जी ज़रूरत हूंदी आहे। पर जेका बुराई हूंदी आहे उहा मतिलबु थोरो रुगो उनजो ॿिज छटे छॾियो ऐं उहा पाण ई मतिलबु थी वेंदी आहे। त असल में ही बि हिकिड़े क़िस्म जो जेको गंद हो जेको सिंध में छटियो वियो, ऐं उन जा जेके आसार असांखे मिलनि था तक़रीबन जेको 80 जो ॾहाको आहे उन जे आख़िर में। ऐं न रुगो तालीम में पर सियासी तौर ते बि सिंध खे जेको आहे सो यरगमाल कयो वियो हक़ीक़त में। इन में हिकिड़ो त तालीम तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ो बुनियादी शइ हूंदी आहे, उनजो ख़ात्मो आंदो वियो। ऐं उहो इन जे आख़िर में तक़रीबन हिकिड़ो त उस्तादनि जूं जेके भर्तियूं हुयूं उन्हनि खे फोकस न कयो वियो, उन्हनि में मेरिट ख़तमु थी वई, जेको आयो बाबा मतिलबु उहो असांजो उस्ताद थी वियो। ऐं कापी कल्चर खे आम कयो वियो त जीअं ॿार जेके आहिनि से असांजो नओं नसुल पढ़े ई न तक़रीबन। ऐं उन खां पोइ ॿियो जेको हो त जेके असांजूं यूनिवर्सिटियूं आहिनि उन्हनि में बि जेके शागिर्द यूनियन्स आहिनि उन्हनि खे फ्री हैंड ॾिनो वियो त बाबा तव्हां जेको करियो तव्हांजी मर्ज़ी आहे। पोइ अहिड़े नमूने सां असांजी हिकिड़ी जेका तालीम आहे सा मतिलबु हिकिड़ी प्लानिंग जे तहत सिंध जी तालीम खे तबाह कयो वियो। ऐं उहा उन खां बाद में जीअं त हाणे तबाही तमामु घणी थी चुकी, पोइ वरी नौकरियुनि ते पाबंदी बि लॻी ऐं पोइ वरी टेस्ट सिस्टम बि अची वियो। ख़ैर, पर मक़सदु त उहो जेको शुरू में जेको हिकिड़ो बुराई जो ॿिज छटिजी वियो, उहो तव्हांखे ख़बर आहे त मतिलबु मूं जीअं चयो न त हिकिड़ो चङाई जो फ़सुलु त हिकु भेरे शायदि लुणबो आहे, पर बुराई जो बार बार लुणणो पवंदो आहे। सो असां उहो अञा ताईं भोगे रहिया आहियूं। सही। अच्छा साईं, इहो ॾिसो न, वरी बि असां इन ॻाल्हि ते ईंदासीं त आख़िरकार असांजो उन ज़माने में ज़ाहिर आहे असांजा टीचर हुआ। असां सवेरे बि इहा डिस्कशन कई पई त माज़ी जा जेके टीचर हुआ उहे काफ़ी मुख़्तलिफ़ हुआ हिन वक़्त जे टीचर्स खां। त तव्हां कीअं था सम्झो, माना उहे उस्ताद असांजा कीअं शिकार थी विया, माना इन एॾी वॾी
साज़िश जो या इदारा शिकार थी विया ऐं उन ज़माने जा कामोरा बि असां ॾिसूं था त काफ़ी जेके आहिनि उहे डेडिकेटेड बि हुआ, सिंसियर बि हुआ। वरी बि का अहिड़ी का मतिलबु को एलियन अची वियो या का अहिड़ी का अफ़लातून अची वई, का शइ अची वई जेको उहे माण्हू जेको आहे चुप थी वेही रहिया, का अहिड़ी ॻाल्हि ई न थी ऐं हू पंहिंजो कमु करे विया। हा न ईअं कोन्हे, असल में छा आहे जो जेको ॾिसो जेको ताक़त हूंदी आहे न उन जो महवर हाणे जीअं मां तव्हांखे चवां थो हिकिड़ी जॾहिं भर्तियूं ई असांजूं अहिड़ियूं थी वियूं त घणे अंग में तक़रीबन अहिड़ा माण्हू हिननि इदारनि में अची विया। ॿियो हूअं बि तव्हांखे ॿुधायूं त जेको चङो माण्हू हूंदो आहे न हू पंहिंजो पाण खे घटि ई शो कंदो आहे ऐं हुनजी अख़लाक़ियात बि हू मतिलबु हिकिड़ो उर्दू जो शेर आहे न त कोई हद ही नहीं हमारे एहतराम आदमियत की, बदी करता है दुश्मन और हम शर्माए जाते हैं। तो मक़सदु हिकिड़ो जेको चङो माण्हू हूंदो आहे त हू वरी हूअं ई मतिलबु शयुनि खे थोरो मतिलबु घटि उन में रिज़िस्ट कंदो आहे हेॾा होॾा। हालांकि ईअं हुजणु न घुरिजे, अॼु जो दौरु इहा तक़ाज़ा करे थो त असांखे जेको बि थोरो घणो शऊर रखे थो त उनखे उथी खड़ो थियणु घुरिजे। पर उन शुरूआति में जेके इहे शयूं हुयूं ऐं उहे मथां खां ऐं हिकिड़ी साज़िश तहत ऐं जीअं त ताक़त जो महवर असां वटि न हो उन जे करे इहे शयूं जेके आहिनि से हिकिड़े प्लानिंग तहत उन्हनि खे आणे करे ख़राबु थी वियूं ऐं उन जे करे जेके हुआ उहे चङा त हुआ ऐं मक़सदु जीअं त चङा त अॼु बि चङा ई आहिनि पर उहे उन दौर में करे कुझु न सघिया, उन्हनि खे बेवस बणायो वियो। त उन जे करे मतिलबु त असां ईअं घणो पोइ हिते मतिलबु उन्हनि जी जेका हिकिड़ी प्री प्लान हिकिड़ी सिचुएशन हुई हिन सॼे सिस्टम खे हाईजेक करण जी, त उन में जेके बि असां सम्झूं था त उन ज़माने जा कोई डेडिकेटेड या आइडियल माण्हू हुआ उहे या त चुप करे वेही रहिया या त उन्हनि खे बेवस बणायो वियो, मजबूर थी पिया का ॻाल्हि करण जे। ठीकु आहे। अच्छा, साईं हिते तव्हां ज़ाहिर लेखक बि रहिया आहियो, तव्हां कहाणीकार बि रहिया आहियो ऐं तव्हांजो अदबी हवाले सां सिंध जे अंदरि काफ़ी कमु आहे ऐं तव्हां रेगुलर लिखंदा रहिया आहियो। अक्सर तौर ते ख़ासि तौर ते मुंहिंजो रायो इहो रहियो आहे या काफ़ी दोस्तनि खे ॿुधंदे या ॾिसंदे ॻाल्हाईंदे इहो ॾिठो आहे त सिंध में जेके अदबी फैक्टर सां या अदबी हवाले सां जेके उस्ताद लाॻापियल आहिनि उन्हनि जो बि पंहिंजे प्रोफेशन सां मतिलबु हिकिड़ी का उहा रवैयो उहो जेको आहे एटीट्यूड आहे उहो एॾो को वाज़े न आहे। इहो सुवालु तव्हांखे कीअं थो लॻे, वाक़ई ईअं आहे छा? ॾिसो जेको राइटर हूंदो आहे अदीब उहो वरी बि हिकिड़ो जेको छा तव्हां सम्झो था त अदीब अॼु जो असांजो छा नेचुरली अदीब आहे जेके उन जूं उहे जेके उन जी शख़्सियत में उहे शयूं हुजणु घुरिजनि या उन जेके ज़िम्मेवारियूं उन जी ज़िम्मेवारियूं सिर्फ़ु इहे न आहिनि त उहो सिर्फ़ु लिखंदो ऐं छापींदो ऐं छपाईंदो रहे। पर असांजो जेको अदीब हुजे या उस्ताद ई हुजे या को बि माण्हू हुजे उहो जेको आहे सो फ़ाल कोन्हे को, मतिलबु जेको अमली जेके उन जूं ॻाल्हियूं आहिनि उन खां उन जा अमल जेके आहिनि से उहे ई आहिनि जेके समाजी तक़ाज़ाऊं आहिनि, जेके दौर जूं तक़ाज़ाऊं आहिनि मफ़ादनि में हू जकड़ियल आहे। ईअं कोन्हे हिकिड़ो राइटर जेको आहे तव्हांखे ख़बर आहे त हू हिकिड़े समाज जो अमीन हूंदो आहे ऐं हिकिड़ो जेकॾहिं उहो वाक़ई फ़ाल हुजे त असां एतिरे नहज ताईं असांजूं हालतूं पहुचनि ई छो। पर असां वटि वरी बि चाहे उस्ताद हुजे या अदीब हुजे या इवन को ॿियो ई समाजी माण्हू हुजे असां वटि मसइलो आहे उन हिकिड़े बाशऊर ऐं बाअमल फ़र्द जो मसइलो आहे, सोचींदड़ जो मसइलो न आहे। माण्हुनि खे ख़बर आहे हिकिड़ी बुराई थिए पई, ख़बर आहे हिकिड़ी ॾिसो न हिते सॉरी तव्हांजी ॻाल्हि खे कटियोसीं, हिन में ॾिसो न आऊं इहो सम्झणु चाहींदुसि या पंहिंजे ॾिसंदड़नि खे इहो सम्झाइणु चाहींदासीं त जेको हिकिड़ो अदीब आहे ऐं उन सां गॾु उस्ताद बि आहे प्रोफेशनली। हाणे जेकॾहिं उनखे ॾिसूं था त हू ज़ाहिर आहे तव्हां हिकिड़ी रेगुलर हिकिड़े समाजी सिस्टम में हू रहे थो, उन खे ई फॉलो करे थो ऐं उन रवायती शयुनि में एज़ अदीब तौर ते हू हलंदे नज़र अचे थो। हुनखे असां स्टेजनि ते बि ॾिसूं था, हुनखे असां इवन एसी ताईं त हू पंहिंजो पाण खे किथे चेंज मेकर बि सॾाए थो, मूं अक्सर ॾिठो आहे। ऐं जॾहिं उनखे वरी उनजी पर्सनल लाइफ खे ॾिसूं था त हू किथे न किथे उस्ताद बि आहे प्रोफेशनली। हाणे इहे ॿ सुवाल जेके आहिनि उनजी उहा शइ एॾी आइडियल न आहे जेका उनखे करणु खपे ऐं जेका आइडियल आहे उनजी उनखे ज़िम्मेवारी सोसाइटी कोन ॾिनी आहे।
त उहो को अदीब थी ॾेखारे, भली उनजो पर्सनल आहे, भली करे उन ते कोई एतिराज़ न आहे, पर सोसाइटी उनखे जेको आहे पंहिंजे हणावणा इहा ज़िम्मेदारी ॾिनी आहे त हू तालीम खे, त इन सुवाल खे आउं सम्झणु चाहींदुसि त जेके उस्ताद अदीब आहिनि, सुठा नाम्यारा अदीब आहिनि, ऐं उन्हनि जो जेकॾहिं हुन पासे वारो असां प्रोफेशनल सुवाल ते वञूं था त उहो ख़ासि तौर ते हुन खां वरी घटि आहे, थी सघे कंदा हुजनि, पर हुनजी अवलियत उहा शइ वधीक आहे, ईअं छो आहे? असल में तव्हां त सच जी ॻाल्हि था करियो, पर लतीफ़ सरकार जो कूड़ो तूं कुफर सी काफ़र मकोठ आहे, त मक़सदु असां सचा हुजणु घुरिजूं, बहैसियत नेचुरली सचा, खणी कूड़ सां ई सचा हुजूं न, ईअं न आहे। हाणे तव्हां जेकॾहिं निसाब बि खणी ॾिसंदव न त जेके असांजा वेठा आहिनि, जेको ॾे कोई अदीब जी ड्यूटी आहे बाबा कारिकुलम में लॻी वई आहे, त हू मतिलबु ख़बर न आहे कहिड़ा क़िस्म जी शाइरी करे उहे निसाब में बि बाबा उहा लॻी पई आहे, चाहे उहा ॿार पढ़ी सघनि या न पढ़ी सघनि, या उन में को मतिलबु मैसेज हुजे न, या उन खां बहितर शाइरी बि पई हुजे ॿाहिरि, पर हू मतिलबु उहा था लॻाए छॾनि, ऐं पंहिंजे इवन दोस्तनि जी बि लॻाए था छॾनि। ऐं साॻे ई नमूने सां जेकॾहिं उहो जेको राइटर हूंदो आहे, उन्हनि जो ॾिसो इहे जेके मक़सदु आहिनि न, हाणे ई ॻाल्हि हली वेंदी थोरो अॻिते, त इन्हनि जो फोकस उहो न आहे, हिकिड़ो बहैसियत हिकिड़ो जेकॾहिं राइटर आहे न, उनजो फोकस उनजो पेशो न आहे न, जेकॾहिं उनजो महवर उनजी सोच जो पंहिंजो पेशो हुजणु घुरिजे, त उस्ताद तव्हांखे ख़बर आहे पैगम्बरी पेशो आहे न, उन खां मथे छा आहे, पर उन्हनि खे स्टेजनि ते मज़ो थो अचे, उन्हनि खे सदारतूं करण में मज़ो थो अचे, ऐं उहो बि हिकिड़ी विज़िबिलिटी ऐं शो ऑफ करण में उन्हनि खे मज़ो थो अचे। साईं वरी बि पाण ॻाल्हि कंदासीं त ज़ाहिर आहे ख़बरूं हलनि पियूं त धड़ाधड़ जेका आहिनि उहा कापी हले थी, ऐं मतिलबु का अहिड़े क़िस्म जी असांखे नज़र ई नथी अचे त का उनखे रोकण जी का प्लानिंग थियल हूंदी, मतिलबु ॻाल्हियूं सवेरे बि तव्हां असांखे सम्झायूं त का हिकिड़ी प्लानिंग थियणु खपे हा, या एंड टाइम ते अची मौक़े ते असांखे इहो ॿुधाईंदा त जेको शागिर्द आहे, ज़ाहिर आहे उन जो बि हिकिड़ो बैकग्राउंड आहे, उनजी फैमिली आहे, उहो हिकिड़ी सोसाइटी में रहे थो, त उन जे ख़ुदि जेके आहिनि उन जा पेरेंट्स आहिनि, या उनजा वालिदेन आहिनि, या उनजा दोस्त आहिनि, उन्हनि जो को अहिड़ो किरदारु जुड़ी सघे थो हिन सॼे सिस्टम खे बहाल करण लाइ, ख़ासि तौर ते वालिदेन खे? हिकिड़ो त मां तव्हांखे ॿुधायां त सच इहो आहे त गुज़िरियल साल व्हाट्सएप ते ई हाणे ग्रुप था ठही वञनि, त मूंखे बि किन दोस्तनि ऐड करे छॾियो, सम्झिया न, उन में ऐड जो मूंखे कयो वियो त एग्ज़ाम्स को ग्रुप हुजे, उन में ॾिठमि त पेरेंट्स बि हुजनि, ऐं टीचर्स बि हुजनि, ऐं प्राइवेट स्कूलनि जा टीचर्स बि हुजनि, ऐं ख़ुदि शागिर्द बि हुजनि। त मक़सदु मूं त उते हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनी, मूंखे ख़बर हुई त उतां मूंखे रिमूव ई कयो वेंदो, त मक़सदु मूं चयो बाबा हीउ जेको तव्हां धंधो करियो था इहो असांखां न पुॼंदो, ऐं मूं हिते इहो बि लिखियो त जेको बि उस्ताद जेको बाशऊर उस्ताद आहे पंहिंजे पेशे सां सचो आहे, ऐं नथो सम्झां त हिते को बि तव्हांजी को इन नमूने सां मदद करे सघे या कापी में तव्हांजी करे सघे। ऐं पेरेंट्स जी जेसि ताईं ॻाल्हि आहे त पेरेंट्स हक़ीक़त में हाणे त इन ते वॾो डिस्कस थियनि था दुनिया में, पेरेंटिंग हिकिड़ो अलॻि हिकिड़ो जहान आहे, बिल्कुलु हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे, बिल्कुलु जिते जंहिंजे पीउ खां बि असांजा माण्हू जेके आहिनि हिते जा पेरेंट्स वाक़िफ़ ई कोन्हे के त बाबा पेरेंट्स छा थींदा आहिनि, उनजी ज़िम्मेवारियूं छा थींदियूं आहिनि। असांजो वधि खां वधि पेरेंट्स जो, टीचर्स जो ऐं स्टूडेंट्स जो फोकस आहे ई मार्कूं खणण ते। एबिलिटी तव्हां पाण सोचो न, इम्तिहान जे लाइ तयारी करणु ऐं हूअ किताब खे खणी ऐं मालूमात जे लाइ पढ़ण में हिकिड़ो वॾो फ़र्क़ु आहे। त मक़सदु जेको वालिदैन जो इवन कंहिंजो बि को किरदारु कोन्हे को, फ़िलहालु त सभिनी खे इहो ई आहे त मां तव्हांखे छा ॿुधायां त हींअर ई कंहिं वालिदैन तव्हांखे ॿुधाए पियो त इवन मूंखां पुछूं त यार पुछा करे ॾे त पंहिंजो व्हाट्सएप हले थो या उते नथो हले, जो मुंहिंजो छो छा थियो, चई यार मुंहिंजे छोकिरे खे चवां त वञी शलवार में जेको आहे सो लॻराए अचो खीसो, त हुन में मतिलबु हेॾा होॾा। त हाणे तव्हां पाण सोचो त मक़सदु एतिरे हद ताईं हू हुनखे टेक्निक्स ॻोल्हिया पिया वञनि, टेक्निक्स ॻोल्हिया पिया कहिड़े नमूने सां शयूं पुॼाइजनि, जेकॾहिं हू शइ नथी हले त अल्टरनेट हुनजो हुजे एटलीस्ट। बिल्कुलु, मतिलबु माइटनि जी प्रायोरिटी इहा आहे त वधि में वधि असां जेको आहे कापी खे फोकस कयूं, बजाए हिन जे त ॿारनि खे जेको आहे तालीम सुठी ॾियारियूं। हा, ऐं इब्राहिम लंकन त चई छॾियो त बाबा कापी करण खां, नकल करण खां त फेल थी वञणु बहितर आहे। बिल्कुलु। त मक़सदु असांजे वालिदैन खे बि इन्हनि शयुनि जो कोन्हे, ऐं हू बि वीचारा छा कनि,
जॾहिं त इन्हनि मार्कनि जो बि असर थो थिए अॻिते हली करे के टेस्ट में ऐं उन्हनि जे ॿारनि जे कैरियर जो मसइलो हूंदो आहे त मक़सदु पेरेंट्स करे सघनि था। ऐं अॻे जेको पाण गुज़िरियल दौर जी ॻाल्हि था करियूं न 80s खां त बाबा अॻे हूंदो हो त सिर्फ़ु उस्ताद ऐं शागिर्द ऐं उन में बि तालीम जो माहवर सिर्फ़ु उस्ताद हूंदो हो त बाबा उस्ताद पढ़ाईंदो त ॿार पढ़ंदा ऐं पोइ माण्हुनि सोचियो त न शागिर्द बि पढ़ंदो त पढ़ंदा। बिल्कुलु हाणे त आहे त पेरेंट्स बि उन में शामिल थी विया न त पेरेंट्स त वरी बि बुनियादी सम्झावींदा त बाबा उहे जेकॾहिं चाहींदा उहे जेकॾहिं उलंघामा कंदा त यकीनन उहे हर दरवाज़ो खड़काए सघनि था। उस्ताद गवर्नमेंट जो मुलाज़िम आहे। पेरेंट्स खे ॿार जो जेको आहे न सोशली ऑनर थियणु खपे, रुगो फिज़िकली न। हा बिल्कुलु। पर हिते इहो न आहे, माना फिज़िकली त उनजा धणी आहिनि, माउ पीउ आहिनि, पर सोशली उनजा न आहिनि। सोशली साईं ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे। ब्रेक खां पोइ नाज़रीन, ब्रेक खां पोइ असां हलंदासीं वाइंड अप ॾांहुं ऐं साईं खां इहो सम्झणु चाहींदासीं त हिन सॼे सिस्टम खे आख़िरकार कीअं ठीकु कजे, नेठि छा कजे तालीम खे बहितर करण लाइ ऐं ख़ासि तौर ते कॉपी कल्चर खे ख़तमु करण लाइ। असां सां गॾु रहिजो, मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में ॿीहर तव्हांखे भलीकार थियूं था। अॼु असां सां गॾु आहिनि मशहूरु तालीमदान ऐं लेखक साईं हसीब कानियूं साहिबु। नाज़रीन, प्रोग्राम जे आख़िरी मरहले में असां इन नतीजे ते पहुचण जी कोशिशि कंदासीं त आख़िरकार हिन सॼे सिस्टम खे कीअं बहितर कजे, तालीम जी हिन जामत थियल सूरत हाल खे कीअं रवां कजे, हिन खटारा गाॾी खे हलण जे लाइक़ु कीअं बणाइजे। साईं खां असां इहो सुवालु कंदासीं, साईं असांखे इहो सम्झाइजो त हिन सॼे सिस्टम खे बहितर करण लाइ आख़िरकार कहिड़नि माण्हुनि जो कहिड़ो किरदारु थी सघे थो, जंहिंमें उस्ताद जो कहिड़ो किरदारु थी सघे थो, वालिदेन जो कहिड़ो किरदारु थी सघे थो, मीडिया, सिविल सोसाइटी या जेके बि इदारा आहिनि, इवन आख़िर में जेका आहे स्टेट आहे, उन जी कहिड़ी ज़िम्मेवारी थी सघे थी त हिन सॼे सिस्टम खे बहितर कीअं आख़िरकार बणाइजे। तव्हांजो सुवालु तमामु अहम आहे। उन में हिकिड़ो मां तव्हांखे ॿुधायां न, सभ खां पहिरीं त असांखे जेकॾहिं पाण कंहिंखां बि तव्हां सुवालु पुछो न, हालांकि असां सभु हिन शइ में मुलविस आहियूं, पर कंहिंखां पुछंदो त हू इहो ई तव्हांखे ॿुधाईंदो त आउं हिकिड़ो फ़रिश्तो आहियां ऐं बाक़ी सभु ॾोही आहिनि। हू मतिलबु असांजे समाज में हिकिड़ो इहो ज़हन ठही वियो आहे। त मक़सदु हाणे इन शइ में जेकॾहिं असां चऊं था सॼो जेको तालीम जो सिस्टम आहे उन में पेरेंट्स मुलविस आहिनि, ठीकु आहे, ऐं ज़िम्मेवार आहिनि टीचर्स आहिनि ऐं उस्ताद तनज़ीमूं स्पेशली, ऐं असांजो बोर्ड इंतिज़ामिया, उन खां अलावा वेंदे तव्हां हलिया वञो सियासत ताईं या जेका ब्यूरोक्रेसी आहे या सभु कुझु। त पर हाणे असां तव्हां वेंदो उस्ताद वटि त बाबा तव्हां, हू चवंदो बाबा मुंहिंजो ॾोह कोन्हे, बाबा फलाणे जो ॾोह आहे। जेके ही मतिलबु हिकिड़े सर्किल में बीठा आहिनि माण्हू, ऐं तव्हां जंहिंसां बि इंट्रोडक्शन कराईंदो त बाबा असलम केरु आहे, हू चवंदो न अॻियो आहे, हू चवंदो न अॻियो आहे, वरी चवंदो असलम, मतिलबु तव्हांखे सॼे में असलम मिलंदो ई कोन। सही। त मक़सदु त इन शइ में जेकॾहिं चाहे सभ खां पहिरीं त गवर्नमेंट घणो कुझु करे सघे थी। जेकॾहिं हींअर बि असां ॻाल्हि करे चुका आहियूं त मतिलबु ॻाल्हियुनि सां या हिकिड़ी ग्लैमर वारी जेका चमक आहे त बसि अॼु असां हिते थियासीं या हूं वियासीं या हीअं थियो त माण्हुनि सम्झो त हाणे अलाए छा कॉपी कल्चर ख़तमु थियो या ईअं थियो, ईअं न थींदो आहे। ही अॼु जी ॻाल्हि आहे, सुभाणे जो सिजु मुमकिन आहे त असां वटि अहिड़ा के ॿिया माण्हू खणी अचे त उते पोइ शायदि इहो ग्लैमर बि न हुजे उन्हनि वटि। त हिकिड़ी अहिड़ी पॉलिसी ठाही वञे त बाबा जंहिंजे ज़रिए असां इम्तिहाननि खे असां शफ़ाफ़ बणाए सघूं ऐं उन सां लाॻापियल जेके ॿिया मसइला आहिनि उन्हनि खे बि हल करे सघूं त जीअं असां इम्तिहाननि खे शफ़ाफ़ बणाइण जे अहल बि थी वञूं। उन खां पोइ जेकॾहिं गवर्नमेंट चाहे त सभ खां पहिरीं त मतिलबु उन खे करे सघे थी। उन खां पोइ जेको बि इन ज़ंजीर मां जेका बि कड़ी टुटंदी उहा सॾाईंदी बाग़ी। उन खे बग़ावत जो अलम बुलंद करणो पवंदो, उन खे इनक़लाबी थियणो पवंदो। जीअं बिलफर्ज़ उस्ताद ऐं जेको आऊं चवंदो आहियां ख़ासि तौर ते, ऐं दोस्त कावड़ बाबा आहिनि, त छाकाणि जो आऊं फितरी तौर ते उस्ताद मां मायूस न आहियां ऐं आऊं इहो चाहियां थो त उस्ताद ई कंहिं समाज में इनक़लाब जो इमाम हुजे, उनखे ई उहा इमामत सुहे थी। बिल्कुलु। त जेके असांजो उस्ताद तनज़ीमूं आहिनि या उस्ताद आहिनि उहे सिर्फ़ु पंहिंजे जेके हक़ आहिनि या जेके फाइनेंशियल जेके आहिनि उन्हनि जे लाइ रोडनि ते न अचनि, पर जेके उन्हनि जूं ज़िम्मेवारियूं आहिनि उहे बि उन्हनि जे आइन में शामिलु हुजणु घुरिजनि। बिल्कुलु।
हिकिड़ी इहा ॻाल्हि। ऐं उस्ताद चाहे त करे सघे थो। हींअर बि असां जेको आहे सो कापी जे ख़िलाफ़ हाणे मूं अॼु ई इहा ॻाल्हि ॿुधी त जेको नारे ढोरे में जलाल कोरी, बिल्कुलु तव्हां ॾिठो त हुन हिकिड़ो ई माण्हू हो न, या हुनजो हिकिड़ो ई स्कूल, पर हुन चाहियो त हुन अॼु के इम्तिहान में हुनजी रिज़ल्ट जेका आहे काफ़ी मुख़्तलिफ़ हुई ॿियनि हंधनि खां। बिल्कुलु। या कल्ह बि असां जॾहिं हीअ जेको हीअ एनुअल एग्ज़ामिनेशन थिया हुआ पंहिंजो स्टैंडर्डाइज़्ड 5 ऐं 8 वारा, त उन में बि कुझु उस्तादनि कई, पोइ उन्हनि ते किथे त तशद्दुद बि थिया, पर मक़सदु उस्ताद चाहे त इंडिविजुअल बि करे सघे पियो इनफ़रादी तौरु, पर जेकॾहिं उस्ताद तंज़ीमूं चाहिनि त बाबा उहो थी नथो सघे न, त हिकिड़ी त उहे करे सघनि था। ऐं ॿियो त हाणे असां इहा ॻाल्हि करे चुका आहियूं त उस्ताद जेके भर्ती थियल आहिनि, हाणे के कीअं थिया छा थिया उहे हाणे उन्हनि ते हिकिड़ो त न थियणु घुरिजनि। हा, ऐं उस्ताद तंज़ीमूं उन वक़्तु बि एहतिजाज कनि हा त बाबा पैगम्बरी पेशे में जेकॾहिं तव्हां अहिड़ा माण्हू भर्ती कंदव त सुभाणे असां ते दाग़ लॻंदा, त हुननि ईअं न करणु, ईअं न कयो, बल्कि उनखे मेंबर करे ऐं उन्हनि खे वरी हाणे उन्हनि जे हक़ में बि ॻाल्हाइनि पिया, ठीकु आहे न, ईअं न हुजणु घुरिजे। पर हाणे हींअर छाकाणि त हू बि ज़ाहिर आहे त इंसान असां चऊं था हुननि खे बि असेस करे उन्हनि जी कारकर्दगी जे बुनियाद ते उन्हनि खे भले उन्हनि जा जेके हक़ आहिनि उहे ॾियणु घुरिजनि। और अहिड़े नमूने सां ऐं स्कूलनि जो जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे उनखे बहितर बणायो वञे। ऐं ॿी जेका अहम ॻाल्हि, जेकॾहिं इहो सभु कुझु नथो थिए, असांजो उस्ताद नथो जागे, ठीकु आहे, गवर्नमेंट खे कुझु न आहे करिणो, त जेके सिविल सोसाइटी आहे असांजी, हर जाइ ते असांजा माण्हू अख़बारूं पढ़नि था, असांजी सिंधी क़ौम ख़ासि करे सभ खां वधीक फेसबुक ते जेको आहे सो एक्टिव आहे ॾाढी। त बाबा फेसबुक ते एक्टिव आहे, सुठी ॻाल्हि आहे, पर अमली तौर ते बि उन में असांजा जेके चंद जेके जेकॾहिं आउं चवां थो जेकॾहिं 2 माण्हू बि गॾिजी पवनि न के हिकिड़ी यूसी में या तालके में न, उहे 2 त 12 बणिजी सघनि था। ऐं हींअर मुंहिंजो फोकस उस्ताद खां पोइ ख़ासि करे उन्हनि फ़र्दनि ते आहे त बाबा तव्हां पंहिंजे ॻोठ खे, पंहिंजी यूसी खे ऐं पंहिंजे इलाइक़ो जेको तव्हांजो एटलीस्ट तालको आहे उनखे ऑन करियो। बिल्कुलु। ऐं नंढी लेवल ते जितां खां तव्हां शुरूआति करे सघो था, प्राइमरी खां या मिडल ताईं या सेकेंडरी हायर सेकेंडरी ते करे सघो था जेसि ताईं, त तव्हां उन्हनि इदारनि खे ऑन करियो ऐं माण्हुनि में हिकिड़ी जागरता मुहिम हलायो। ऐं उहे ख़ासि करे उन में वरी बि आऊं नौजवान में हिकिड़ी वॾी उमेदु रखां थो त बाबा हीउ दौरु तव्हांजो आहे, ईंदड़ नस्लूं तव्हांजूं आहिनि, हीअ ॿार असांजा आहिनि। यादि रखो त जेकॾहिं सिर्फ़ु वॾेरे जो पुटु पढ़ी उहो ऑफिसर थींदो त का स्टोरी कोन ठहंदी। हिकिड़ो ग़रीब जो ॿारु जेकॾहिं पढ़ी ऑफिसर थींदो, स्टोरी उतां खां तब्दील थींदी असांजी, ऐं क़ौम इतां खां तरक़ी कंदी। त बराए महिरबानी इनफ़रादियत खे छॾे इज्तिमाइयत ते अचो। ऐं उन हवाले सां ज़ाती तौर ते आउं कोशिशूं कयां पियो, मूंसां मुंहिंजा साथी गॾु आहिनि, ऐं ॿिया जेके बि हिन तव्हांजे प्रोग्राम जे ज़रिए मुंहिंजो इहो पैगाम आहे त बाबा जेके बि सिंध में जेके बि बाशऊर असांजा समाजी साथी आहिनि, भले कंहिं बि शोबे सां हुननि जो आहे लाॻापो, उहे असां सां राब्ते में अचनि, हिक ॿिए सां राब्ते में अचनि। हीउ हिकिड़ो कमु शुरू थी चुको आहे ऐं तव्हां ऐं असां गॾिजी करे हिकिड़ी नई सिंध जो बुनियादु विझी सघूं था। असां हिकिड़े मज़दूर जे मोचीअ जे पुट खे ऑफिसर बणाए सघूं था, असां कापी कल्चर जे नासूर खे ख़तमु करे सघूं था। नामुमकिन कोन्हे, पर उन जे करे असांखे गॾिजणो पवंदो। बिल्कुलु। त इहा मतिलबु मुंहिंजी आऊं ईअं सम्झां थो त इन नमूने सां असां कुझु करे सघूं था। महिरबानी साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। प्रोग्राम में असां सां गॾु शामिलु थिया। नाज़रीन, प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो ऐं अॼु जे प्रोग्राम में असां जे नतीजे ते पहुतासीं। असां जेको हीउ सुवालु उथारियो हो त कापी कल्चर जे ख़ात्मे लाइ या तइलीम जे सिस्टम खे बहितर बणण लाइ नेठ छा कजे, असांखे अॼु जे प्रोग्राम में जेके ख़ासि तौर ते असां वाज़े ॻाल्हियूं कयूंसीं, उन में साईं जे मार्फत घटि में घटि फर्स्ट स्टेप जेको आहे उहो स्टेक होल्डर उहा रियासत आहे, उन खे पंहिंजी पॉलिसियुनि खे रिव्यू करणु खपे ऐं तइलीमी सूरत हाल खे वधीक फोकस करण लाइ उन खे कुझु क़दुरु बहितर जेके आहिनि उहे क़दम खणणु खपनि। उन खां पोइ जेका सिविल सोसाइटी आहे, जेको नौजवान तबिको आहे, पढ़ियो लिखियो शऊरी तबिको आहे, जेको ख़ासि तौर ते फेसबुक ते असांखे नज़र अचे थो, उन जी बि इहा अवलीन तरजीह हुजणु खपे त घटि में घटि हू तइलीमी इदारनि ॾांहुं फोकस करे, अमली तौर ते हू तइलीमी इदारनि खे ॾिसे, पंहिंजे ॻोठ जी ऑनरशिप करे, पंहिंजे ॻोठ जे स्कूलनि खे हू जेका उन्हनि जी मालिकी करे। ऐं आख़िर में जेको आहे ख़ासि तौर ते उस्ताद जी बि इहा ज़िमेवारी थिए थी त हू बि घटि में घटि
घटि पंहिंजे ज़मीर खे हाज़ुल नाज़ुल ॼाणे, पंहिंजे फ़र्ज़ सां सचाई सां उहो अचे साम्हूं अचे, ऐं शागिर्दनि खे फोकस करे, स्कूल में वेहे ऐं तइलीम जी सूरत हाल खे वधि खां वधि बहितर करण में उन्हनि सभिनी धुरनि जो वॾो किरदारु जुड़ी सघे थो, जेकॾहिं हू पाण में गॾिजनि ऐं हिन सॼे सिस्टम खे बहितर करण लाइ हिकिड़ो नेटवर्क जोड़ीनि। आईंदा प्रोग्राम में वरी ॿिए कंहिं महिमान सां डिस्कशन कंदासीं। ओसि ताईं अलाह वई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।